सतनाम साखी रोज़ हज़ारनि जी बुख ऐं प्यास बुझाईंदो आहे अमरापुर दरबार। जी हाँ, अॼु ॻाल्हि करूं था जयपुर जे अमरापुर दरबार जी, जेको हर रोज़ 10 खां 15,000 माण्हुनि खे खाराईंदो आहे कणो प्रसाद। संतनि जी असीम कृपा ऐं आशीर्वाद सां इहो प्रसाद जयपुर जी ॿिनि जॻहियुनि ते विराइजंदो आहे। पहिरियों अमरापुर दरबार जे ॿाहिरि, ॿियो जयपुर जे बांगड़ हॉस्पिटल जे गेट जे अंदरि। जयपुर जे अमरापुर जे ॿाहिरि सुबुह जो 8 खां राति जो 8 ताणी विराईंदी आहे कणा प्रसाद, ऐं बांगड़ हॉस्पिटल में सुबुह 8 खां 11 हर रोज़ वितरण थींदी आहे इहा प्रसाद। नियम सभिनि लाइ हिकिड़ो ई, चाहे अमीर हुजे चाहे ग़रीब हुजे, सभिनि खे लाइन लॻाए करे इहो प्रसाद वठिणो पवंदो आहे। ऐं सेवादारियुनि जो चवणु आहे कि अमरापुर दरबार में हिन सेसा जो जेकी ॿाहिरि विराइजंदी आहे हिन खे लॻभॻि 15 खां 20 साल थी विया आहिनि, जबकि बांगड़ हॉस्पिटल में पिछले 5 साल खां इहा सेवा निरंतर हले पई। प्रसाद में पुलाव ठाहींदा आहिनि, तंहिंमें आलू मिक्स कंदा आहिनि, जंहिंसां कि खाइण वारे खे भाॼीअ जी ज़रूरत न पए। ऐं हिन पुलाव में ज़ीरो, पुला ज़ीरी, गरम मसालो ऐं खंडु मिक्स कंदा आहिनि, जंहिंसां कि पुलाव अहिड़ो टेस्टी थींदो आहे कि खाइण वारो बार बार घुरंदो आहे। संतनि द्वारा सेवादारियुनि खे सख़्तु चयल आहे कि भले न के 10 दफ़ा वठे त मना न कजो, उनखे 10 दफ़ा ई ॾिजो। हिन प्रसाद खे 36 क़ौमूं खाईंदियूं आहिनि। जेको बि हिन रोड तां गुज़रंदो आहे ऐं हथ प्रसादी हलंदे ॾिसंदो आहे त रोके गाॾी हिन प्रसाद खे खाईंदो आहे ऐं थधो पाणी पी पंहिंजी प्यास बुझाईंदो आहे। घणनि ई माण्हुनि जो इहो मञणु आहे कि इहा प्रसाद खाइण सां शरीर में का बि बीमारी न लॻंदी आहे। त कुझु माण्हुनि जो इहो चवणु आहे कि असां इहो प्रसाद असांजे घर जे बीमार माण्हू खे खाराईंदा आहियूं त असांजा माण्हू चाक थी वेंदा आहिनि। जबकि बांगड़ हॉस्पिटल में ॾिसूं था त बांगड़ हॉस्पिटल में बि इहो ई थो नज़र अचे कि माण्हू लाइन लॻाए कणा प्रसाद वठी ऐं पेशेंट खे खाराईंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि जाकी रही भावना जैसी। उन हिसाब सां उन्हनि जा पेशेंट बि झट खां झट चाक थी उन हॉस्पिटल मां निजात पाईंदा आहिनि। त इहा सभु संतनि जी महिमा आहे, संतनि जी कृपा आहे, संतनि जो आशीर्वाद आहे, जंहिंसां कि हिन सेसा जो एतिरो महत्व आहे।